गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे ज़ुल्फ़िकार भुट्टे जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त 39 IBA पास उम्मीदवारनि में डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन लाड़काना गुलशेर सूमरो जॉइनिंग आर्डर जारी करे छॾिया आहिनि। जंहिं बैदि तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी गढ़ी यासीन AD अबड़ो पारां तालका ऑफिस में जॉइनिंग आर्डर तक़सीम करण जी गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें गस्ट अॻुवान रिटायर्ड उस्तादनि ऐं साफ़िन वॾे तइदाद में शिरकत कई। 39 IBA पास उम्मीदवारनि में जॉइनिंग आर्डर तक़सीम किया विया। होॾां तालका एजुकेशन ऑफिसर मेल गढ़ी यासीन अलादीन सांगरू साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असीं डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन लाड़काना गुलशेर सूमरो जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं, जंहिंजी कोशिशुनि सां थर्ड फेज़ में 39 उम्मीदवारनि खे पोस्टिंग आर्डर जारी कया विया आहिनि। डायरेक्टर एजुकेशन गुलशेर सूमरो चयो त मां थर्ड फेज़ में आर्डर हासिल कंदड़ उस्तादनि खे हिदायत करियां थो त स्कूलनि में जॉइनिंग करे स्कूल में पढ़ंदड़ मासूम ॿारनि जी ज़िंदगी संवारनि। उन मौक़े ते हेड क्लार्क इनायतुल्लाह मेमण चयो त असांजे तालके गढ़ी यासीन में तालीम पोइते पियल आहे, जंहिं सबबु केतिरा ई स्कूल बंदि पियल आहिनि। हिन चयो त IBA पास जा 3 फेज़ मुकमल थी चुका आहिनि। 3 फेज़नि में टोटल 283 उस्ताद मुक़ररु थी चुका आहिनि, जिन खे डायरेक्टर पारां पोस्टिंग आर्डर जारी कया विया आहिनि, जेकी बंदि पियल स्कूलनि में पंहिंजी ड्यूटीअ जा फ़राइज़ अदा करे रहिया आहिनि। हिन चयो त तालका एजुकेशन ऑफिसर अलादीन सांगरू जी तालका ऑफिसर मुक़ररु थियण बैदि ऑफिस में रौनक अची वई आहे ऐं हिन जे अचण सां कम कारवंवार में वॾी तेज़ी पिणु अची वई आहे। उन मौक़े ते ग़ुलाम मुस्तफ़ा उडो ऑफिस असिस्टेंट अली हसन शेख चयो त IBA उस्ताद स्कूलनि में तमामु वॾे महिनत करे रहिया आहिनि ऐं केतिरा ई परे परे वारा स्कूल खोले शागिर्दनि में तालीम आम कई पई वञे।